दोस्तों अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों आऊं तव्हांखे ॿुधाए थो हलां त आऊं माना प्लाटनि जो बि स्टेट एजेंसी जो बि कमु कंदो आहियां। दोस्तों अॼु तव्हांखे इन प्लाटनि जे मामले में ऐं ख़रीद फ़रोख़्त जे मामले में जॻहनि जे मामले में तव्हांखे कुझु मालूमात तव्हांजे आॾो रखंदो हलां। दोस्तों असां वटि जेके माण्हू ईंदा आहिनि जंहिं कंहिं न कंहिं खे सॼण सम्झी वठी ईंदा आहिनि, को पंहिंजे भाउ खे, को पंहिंजे सौट खे, को पंहिंजे दोस्त खे वठी ईंदो आहे ऐं पंजे उंगली बराबरि न आहिनि। मूंखे त ईअं ॾिसण में थो अचे 95% माण्हू जेके आहिनि उहे कंहिंजा को सॼण कोन्हनि। पोइ जेको वठी माना हू पंहिंजा सॼण करे वठी ईंदा आहिनि, जॾहिं असां उन्हनि खे वञी प्लाट घुमाईंदा आहियूं ऐं प्लाट घुमंदे घुमंदे हुननि सां जेको गॾु ईंदो आहे उहो पंहिंजो रुख मटाए असां सां जल्दी अची मिलण जी कोशिशि कंदो आहे ऐं ओचिते अची हौरियां चवंदो आहे त मुंहिंजे लाइ हिन सौदे में कुझु न कुझु रखजांइ, छो त हीउ मुंहिंजो भाउ आहे या मुंहिंजो सौट आहे या मुंहिंजो दोस्त आहे, हीउ मुंहिंजे चए में आहे, मां इहो सौदो माना तॾहिं कराईंदुसि जॾहिं मुंहिंजे लाइ कुझु रखिजो। दोस्तों हाणे ॿुधायो त कंहिं ते इतबार कयूं। जेकॾहिं जॻह घुमाइण वञूं था, जेकॾहिं जॻह घुमाइण कंहिंखे वञूं था, जॻहनि खे कमरनि खे घुमंदे घुमंदे उहो माण्हू असां ॾे रुख अख़्तियार करे थो ऐं थोरो ईअं नटाए अची ऐं मिली ऐं पंहिंजे हथ असां सां मिलाए या हौरियां लफ़्ज़नि में चई हो पंहिंजो माना असांजे आॾो इहा ॻाल्हि रखे थो त मुंहिंजे लाइ हिन सौदे में कुझु न कुझु 2-3 रुपया ख़र्चु पाणी ऐं उहो सिलसिलो जेतिरो रखिणो अथई रखजांइ, मां तॾहिं इहो सौदो कराईंदुसि, वरना मां न कराईंदुसि। दोस्तों पोइ असां त फ़क़ीर माण्हू आहियूं, ईमानदार माण्हू आहियूं, असां पैसे खे अवलियत न ॾींदा आहियूं ऐं उन्हनि सौदनि मां असां सौदा उहे न कंदा आहियूं, छो त अहिड़े लेवल सां असां उहे सौदा न करे अहिड़े लेवल सां रॻी घणाई उन्हनि माण्हुनि जो आहे, अहिड़े लेवल सां उहे सौदा माना असां वटि उहे माण्हुनि जो अचण वञण जो सिलसिलो तमामु घटि थींदो थो वञे ॾींहों ॾींहुं। इहो इन करे जो माना हू इहे ॻाल्हियूं खणी था अचनि ऐं असां पोइ असांजो त गुज़र सफ़र हले थो, असांजी प्लाटिंग चालू आहे, प्लाट खे वठूं था ॾियूं था, पंहिंजी प्लाटिंग बि चालू आहे। बहरहाल असां इहा ॻाल्हि करणु था चाहियूं त माना तव्हां जेकॾहिं तव्हांखे कंहिंखे बि माना तव्हांखे कारोबार का शइ ख़रीद फ़रोख़्त करणी आहे त उन लाइ तव्हां पाण बहितर आहे त ईअं पाण वञो, अकेला वञो, पहिरें वञी उहे शयूं ॾिसी अचो ऐं उन्हनि जा रेट मालूम करे अचो, उहे शयूं पसंदि करे अचो, उन्हनि जा रेट बि फाइनल करे अचो, फाइनल करे अची ऐं पोइ उन्हनि लाइ पोइ जेकॾहिं तव्हांजो को आहे अहिड़ो को प्री प्यारो त उनखे पोइ भली वठी वञो। पर बहरहाल के पंजे उंगली बराबरि न आहिनि, पर असां इहो ॾिसूं था त हर को रॻी इन कोशिशि में आहे त कहिड़े न कहिड़े लेवल सां नाजाइज़ ई मूं वटि को न को लुक़मो अचे, नाजाइज़ को न को पैसो अचे, कहिड़े बि तरीक़े सां मूंखे अचे, इहो त माना ॿिए कंहिंखे ॼण चओ त धोखे ॾियण जो बराबरि आहे। जेकॾहिं ॿियो एतमाद करे पंहिंजो दोस्त सम्झी, मिट माइट सम्झी या अमां भाउ सम्झी ऐं वठी वञे ऐं उहा वञी अंदरूनी ॿी ॻाल्हि करे त इहो अफ़सोस भरियो वाक़ियो आहे ऐं उन लेवल सां असां था चऊं त जीअं माण्हू अहिड़नि कमनि मां गंदनि कमनि मां रुकिजी वञनि ऐं माना ईअं न कनि त बहितर आहे। जेकॾहिं ईअं सभु एजेंसियुनि वारा ईअं अमल कनि त मूंखे ईअं थो सम्झण में अचे त इहे जेके ग़लति कारियूं आहिनि उहे सभु रोकिजी वञनि। बहरहाल लालच जो लोभ आहे, लालच दुनिया लालच जो लोभ आहे, उन में काफ़ी माण्हू पंहिंजो ईमान जी तक़ाज़ा ते नथा हली सघनि, पंहिंजे ईमान जी तक़ाज़ा ते मुकमल अमल नथा करे सघनि ऐं उहे उन्हनि सां मुलवस थी करे ऐं उहे माना पोइ सौदो कराइनि था या ऐं पंहिंजी रोज़ी कमाइनि था, छो त रोज़ी कमाइण हिन महिल माना सही नमूने सां तमामु ॾुखियो आहे, तमामु उन में दुश्वारियूं आहिनि। इन लेवल सां असां त फ़क़ीर माण्हू आहियूं, असांखे त माना इन जो फ़िकुरु न हूंदो आहे, छो त असां सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स खे थोरो घणो जेको दाल रोटी मिलियो जहिड़ो थियो पंहिंजे नफ़्स खे मारणो आहे, सो असांखे त इन दुनियादारी जो सिस्टम ॾे ॼण ख़्याल ई कोन्हे, ॼण मजबूरी आहे जो हिन दुनिया जे सिरिश्ते खे पिया था हलायूं, छो त रब त गंज ॾेई छॾिया आहिनि असांजे लाइ त माना फ़क़ीर आहियूं, असां ते त हुन जा अङिया अहसान आहिनि, छो त असां नफ़्स जा पूॼारी न आहियूं, न की दुनिया जा तलबगार आहियूं। असांजो सिलसिलो आहे सिर्फ़ु इंसान ज़ात इंसान सां सुठो हले, इंसान
इंसान खे धोखो न ॾिए, इंसान खे नुक़सानु न ॾिए, इंसान खे ॾिए त फ़ाइदो ॾिए, इंसान सां करे त मोहबत करे ऐं उन सां प्यारु करे, उन सां पंहिंजो रूह लॻाए, उन सां को दंगो फसाद न करे, उन सां माना को माना ॿियाई वारी ॻाल्हि न करे, उन सां त रॻी माना पंहिंजो प्यारु करे। तंहिं करे असांजो त प्यार जो प्रोग्राम आहे, असांजो त को अहिड़ो प्रोग्राम त आहे ई कोन, न को नफ़रतनि जो। जेके माण्हू नफ़रतनि जो ॼार विछाइनि था, ज़रे ज़रे ते पंहिंजे मफ़ादनि खे ॻोल्हनि था, त उहे त उन्हनि खे त माना ॼण चओ त दुनिया में ई ॼण सदाईं रहणो आहे क़यामत ताईं। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त इन्हनि माण्हुनि खे माना जेकर ज़मीर हुजे त माना सुधरी वञनि, पर अलाह खां असां फ़क़ीर आहियूं, हिन महिल बि दुआ घुरूं था त अलाह कंदो त ॿीहर अहिड़ा माण्हू अहिड़ी ॻाल्हि न कंदा। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।